सभिनी दोस्तनि जी तरफ़ां ऐं सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां जेके हिन नंढड़े प्रोग्राम में असां वटि कई आया। दोस्तो साथियो, अॼु जो ही प्रोग्राम, ही एहतजाज, हीअ जेका असां ॾीआ ॿारे, ही जेके गुलाब जूं गुल जूं पतियूं खणी असां जेका हिन मासूम नाणीअ खे भेटा ॾियण हिते गॾु थिया आहियूं, इन जो मक़सदु फ़क़ति इहो आहे त असांजो हुकुमरान, सिंध जो हुकुमरान ज़ालिम त छा पर हिकु वहशी सिफ़त अख़्तियार करे चुको आहे। सिंध जो हुकुमरान असांखे बुनियादी जीअण जूं सहूलियतूं त नथो ॾिए, पर सिंध जो हुकुमरान असांखे अमन अमान, असांजा बचड़ा, असांजूं मासूम नियाणियूं, असांजा मासूम ॿार महफ़ूज़ न आहिनि। इन जो छा मक़सदु आहे? दोस्तो ऐं साथियो, अॼोके हिन नंढड़े मेड़ाके मां इहो मैसेज खणी ॻाल्हाए विया आहिनि, घणी निशानदेही करे विया आहिनि। अॼोके हिन मेड़ाके मां इहो मक़सदु खणी वञो त असांखे हाणे हुकुमरान खे झिझोड़ो पवंदो, हुकुमरान जे इचीअ में हथ विझणो पवंदो। असांजे बचड़नि जो मुस्तक़बिल जी तालीम, असांजे मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं, उन्हनि जूं हयातियूं जेकॾहिं महफ़ूज़ न रहंदियूं त पोइ असांजूं ज़िंदगियूं या असांजूं मिल्कियतूं या असांजा कारोबार कीअं महफ़ूज़ रहंदा? इंसान जो जेको वजूद आहे, उनजे इन नंढड़नि ॿारनि बचनि सां उनजी वाद थिए थी। उन्हनि मासूम ॿारनि सां जेकॾहिं सिंध में एॾो ज़ुल्म थिए थो त यकीनन असांखे हाणे सुजाग थियणो पवंदो। दोस्तो, अॼु असां इहो जेको प्रोग्राम कयो आहे, हिन में नंढड़ा मासूम ॿार बि गॾु आहिनि असां सां। नंढड़ा मासूम ॿार पंहिंजी हिन सिंध जी भेण, जेका हिननि जी भेण आहे, जेका नियाणी आहे, जंहिंखे वहशी सिफ़त माण्हुनि पंहिंजे वहशियत जो शिकार बणाए ऐं उनखे क़त्ल कयो आहे। इहो वाक़ियो सिंध में 10 ॾींहंनि ताईं सोशल मीडिया जे ज़रिए, प्रिंट मीडिया जे ज़रिए, इलेक्ट्रॉनिक मीडिया जे ज़रिए वॾी वावेला थी। उन खां पोइ चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट नोटिस वरितो, पर हिन नाल हुकुमराननि खे, हिन नाल सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह खे को शर्म न थियो, को हया न थियो त हू असांजे अवाम जे पैसे मां ॾिनल हेलीकॉप्टर में चढ़ी रुगो लाड़काणे में वञे ऐं हिन मासूम नियाणीअ जे माइटनि सां इज़हार यकजहती करे। ही हुकुमरान जेके असांजे टैक्स जे ॾिनल पैसनि ते अयाशू कनि था, हेॾा वॾा मानी मर्तबा माणनि था, पर हू असांजे ज़ुल्म ऐं थींदड़ ॾाढ सां असांजे बराबरि ऐं शरीक नथा थियनि। दोस्तो, इन लाइ असांखे सोचणो पवंदो। मूंखे अॼु हिकिड़े दोस्त चयो त तव्हां इन मसइले ते सियासत था कयो। मूंखे तमामु घणो ॾुख थियो। मूं उन दोस्त खे चयो, मूं चयो मुंहिंजा भाउ, जेकॾहिं हिन मुआशिरे में कंहिं मज़लूम माण्हूअ सां गॾु अगरि असां नथा बीह सघूं त पोइ असांजी सियासत कहिड़े कम जी, पोइ असांजो समाजी कम कहिड़े कम जो? इन करे हिते असांजो सिंधी समाज रुगो तंज़ ऐं टोक ऐं ज़िल्लत ऐं रुसवाईअ जो शिकार थी वियो आहे। असांखे सोचण जी ज़रूरत आहे। पंहिंजा बुनियादी हक़, पंहिंजी हिफ़ाज़त हुकुमरान खां तालीम जूं सहूलियतूं, सिहत जूं सहूलियतूं असांखे घुरणियूं आहिनि। मां कल्ह न टियों ॾींहुं मोरेजी अस्पताल में वियुसि। यकीन कयो त मां डॉक्टर जो उते जेको मौजूद ड्यूटी डॉक्टर हुयो एॾो
न्याणीअ खे ॾेखारण पसंदि न कयो ऐं मां वियो सॼो के प्राइवेट क्लिनिक ते। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, हिते असांजा मोरे जा मेजोरिटी माण्हू जेके पीपुल्स पार्टी खे वोट था कनि, ट्रकूं भरे बसूं भरे हज़ारे लखे माण्हू, ऐं उहे वोट बि पीपुल्स पार्टी खे था कनि, पर अफ़सोस आहे त उहे एमपीअ जे अॻियां ॻाल्हाए छो नथा सघनि त बाबा मोरे जे अस्पताल में सहूलियतूं न आहिनि। उन्हनि माण्हुनि खे अलाए कहिड़ो नाग चक हणी वियो आहे जो हू चिरी पुरी नथा सघनि इन्हनि सियासतदाननि जे अॻियां। हितां जा चूंडियल एमएलए जेके वफ़ाक़ी गवर्नमेंट जो हिसो आहिनि, पर असांजे शहर में अॼु बि 10 खां मथे ट्रांसफार्मर सड़ियल आहिनि। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे दोस्तो, असांखे हुकुमराननि सां ॻाल्हाइणो पवंदो, असांखे हुकुमराननि सां बहस करणो पवंदो, न त ॿी सूरत में असांजा बुनियादी हक़ जीअं हिननि 1970 ऐं 80 जे ॾहाके में असांखे ॾुध ऐं मानीअ ते ज़िंदगी गुज़ारण हींअर बि ईअं ई था चाहिनि त असां पंहिंजी महिनत करे पंहिंजे बच्चनि खे प्राइवेट स्कूलनि में पढ़ायूं, असां पंहिंजी महिनत करे रोज़ी कमाए पंहिंजे बच्चनि जो इलाज प्राइवेट अस्पतालुनि ते करायूं, पर हींअर ॿिए रुपयनि जा बजट इहे खाई खपाए अयाशू करे ऐं रुगो इन्हनि डांस प्रोग्रामनि में ऐं वर्सियुनि ऐं इन्हनि जलसनि ते ख़र्च कनि। असांखे सोचणो पवंदो। आख़िर में आऊं तव्हां सभिनी जो थोराइतो आहियां, मोरो प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि जो तमामु घणो थोराइतो आहियां, मीडिया जे दोस्तनि जो थोराइतो आहियां ऐं मोरे वासियुनि जो सभिनी सियासी समाजी धुरियुनि जो थोराइतो आहियां, जिन पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी अॼु सिंध जी तारीख़ में असां ज़रूर इहो लिखायो आहे त असां मोरे वारा बाशऊर आहियूं ऐं असां लाड़काणे जी न्याणीअ जे क़त्ल ख़िलाफ़ बि असां एहतजाज कंदासीं। असां सिंध जे हर कुंड कुड़छ में थींदड़ ज़ुल्म लाइ असां उथी बीहंदासीं। सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। जीअं